अस्सलाम वालेकुम या अली मदद। मां आहियां महर फ़कीर। हिन वक़्तु ज़िले बदीन जे राहू की शहर में बीठो आहियां। सुबुह सवेर कराची खां निकितो हुयुसि, सो मीरपुर बटोरो झोक बुली शाह करीम शाहनाद शहीद खां गुलाड़ची खां थींदो राहू की पहुतो आहियां। ही शहीद मोहम्मद फाज़िल राहू जी मज़ार आहे। शहीद फाज़िल सिंध जी तारीख़ जो हिकिड़ो अमर किरदारु आहे, जंहिं हारनि लाइ सिंध धरतीअ लाइ पंहिंजो जान जो नज़रानो ॾेई शहीद थी वियो ऐं खेसि ज़ाती दुश्मनी तहत शहीद कयो वियो। ही मज़ार हेठि मथे आहे, हिन जी साईं जन जी असुलु मज़ार शरीफ़ हेठि आहे, जंहिं ते तारीख़ जनम जी लिखियलु आहे ऐं शहादत जी तारीख़ लिखियलु आहे। उहा बिल्कुलु हेठि आहे, हुनजो असीं दीदार करे आयासीं ऐं बिल्कुलु हिते ऊंदहि हुई, लाइट कोन हुई, जंहिंजे करे पोइ वॾो हितां न पियो भरिजे। हुनजे करे पोइ जो त हितां बिल्कुलु वॾे पियो भरिजे। दोस्तनि खे ॾिसंदड़नि खे दीदार कराइजे। हीअ आहे शहीद फाज़िल राहू गोलाड़ची राहू की। ठीकु आहे त पोइ मोकिलाणी न आहे, दिलि दुआ में यादि। अस्सलाम वालेकुम या अली मदद। महर फ़कीर राहू की गुलाड़ची ज़िलो बदीन सिंध।